मेहर में 10 ॾींहं अॻु बीठो जतोई भरिसां हथियारबंद नथां क़तल थियल ॻोठाणे ग़ुलाम सरवर चांडियूं जा कातिल गिरफ़्तार न थिया। मक़तूल जे वारिस औरतुनि ऐं मासूम न्याणियुनि जो अनोखो एहतजाज जारी। 10 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो, अलामती बुख हड़ताल जारी। मक़तूल जो मासूम न्याणियूं पाक किताब हथ में खणी पहिरियों उघाड़े घिटियुनि में ड्रोड़ींदियूं रहियूं। उन मौक़े ते हुननि जो चवणु हुयो त जवाबदारनि अॻूणे सूबाई वज़ीर मीर नादिर मक्सी जो चवण ते सरेआम ॾींहं ॾिठे ॾो फायरिंग करे ग़ुलाम सरवर खे क़तल कयो, पर मेहर पुलिस बाअसर कातिल जवाबदारनि खे बचाइण लाइ वारसनि जी मर्ज़ी मूजिब क़तल केस दाख़िल करण बजाए ऐं बाअसर जवाबदारनि खे बचाइण लाइ संदसि वारसनि जी मर्ज़ी जे उबतड़ सरकारी फ़रियाद हेठि केस दाख़िल करे मक़तूल जो खून लोढ़णु घुरे थी। हिननि मुतालबो कयो आहे त मक़तूल ग़ुलाम सरवर जो क़तल केस संदसि वारसनि जी मर्ज़ी मुताबिक़ दाख़िल करे मक़तूल जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची